जे पोयां बिल्कुल अग्नि संस्कार थी रहियो आहे। साईं साधराम जन जी आख़िरी रस्मूं थी रहियूं आहिनि। साथियों, वक़्त मौजूद नमस्ते सलाम। आम आहियां भागचंद वलेचा ऐं मां मौजूदु आहियां संत सतराम धाम रैड़की साहिब में, जिते रैड़की साहिब जो गादी नशीन साईं साधराम साहिब जन जो अग्नि संस्कार आख़िरी रस्मूं थी रहियूं आहिनि। मुझे बिल्कुल पोयां अवां ॾिसी सघंदा हूंदव, हीअ उन्हनि जे मुरीदनि जी रश आहे ऐं उन जे पोयां बिल्कुल अग्नि संस्कार थी रहियो आहे। साईं साधराम जन जी आख़िरी रस्मूं थी रहियूं आहिनि। ये लाइव अपडेट आहिनि संत सतराम धाम रैड़की साहिब जूं। हर अखि हिन वक़्तु आली आहे, हर अखि हिन वक़्तु ॾुखायल आहे ऐं हर अखि पंहिंजे मुर्शिद साईं साधराम खे यादि करे रही आहे। मां तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे रहियो आहियां संत सतराम धाम रैड़की साहिब जा। ये लाइव अपडेट आहिनि संत सतराम धाम रैड़की साहिब जा। हिते साईं साधराम साहिब जन जा मुरीद मौजूदु आहिनि ऐं साम्हूं अग्नि संस्कार साईं साधराम साहिब जो आख़िरी रस्मूं जारी आहिनि। मां तव्हांखे लाइव अपडेट ॾेखारे रहियो आहियां संत सतराम धाम रैड़की साहिब जा। सचो सतराम हिन डोलीअ ज़रिए साईं साधराम जन खे वॾनि डेवरनि ते आंदो पियो वञे। लाइव अपडेट तव्हांखे ॾेई रहियो आहियां रैड़की साहिब जा। गर्मी जी लहर भी तमाम तेज़ है। पोइ बि हिते साईं जा जेके साईं साधराम साहिब जन जा जेके मुरीद आहिनि उहे पंहिंजे मुर्शिद खे आली अखियुनि सां अलविदा करे रवानो पिया करनि ऐं पोयां हिन वक़्तु अग्नि संस्कार हलंदड़ आहे। आख़िरी रस्मूं साईं साधराम साहिब जन जूं मां तव्हांखे लाइव अपडेट ॾेई रहियो आहियां संत सतराम धाम रैड़की साहिब जा।